अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण चाहियूं था त सिंधीअ ॿोली समेत समूरियुनि मादिरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो मिलणु खपे। ख़ासि तौर ते सिंध में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो मिलणु घुरिजे। सिंधीअ ॿोली जे तहफ़ुज़ लाइ छा करणु घुरिजे, इन बाबति ख़ूबसूरत लेखक आफ़ताब मेमण लिखे थो। फेबरवरी जे शुरू में हर साल कराची में कराची अदबी फेस्टिवल थींदो आहे। गुज़िरियल 2-3 सालनि खां सिंध जा सुजाग ज़हन हिन तअसुबी मेले खां परे रहण लॻा जो हीउ मेलो अदबी मेलो न पर ख़ालिस उर्दू नवाज़ ऐं पाकिस्तानी ॿोलियुनि खे पोइते धिकण जी साज़िश तौरु सुञातो वञे थो। सॼे सारे मेले में न त का कॉन्फ्रेंस, न को सेशन सिंधी या पंजाबी या बलोची या पश्तो या गुजराती ॿोली जी ओसर ऐं बक़ाया वाधारे लाइ हूंदो आहे, न ई को सिंधी या ॿियनि पाकिस्तानी ॿोलियुनि जो कोई स्टॉल लॻल हूंदो आहे। वरी बि हल्क बगोश, खाना ख़राब सिंधी दानिश्वर बगलूं कुटींदा ऐं हंबोछूं हणंदा शामिल थींदा आहिनि। सवाइ हिकु बेदल मसरूर बदवी जे कंहिंखे एतिरी बि तौफ़ीक़ न थी जो 2 अखर ई चवनि त हीउ मेलो अदबी मेलो त असल न आहे, हीउ त सिर्फ़ु हिकु तबिके जो तमाशो आहे या वरी मम्मी डैडी सकाफ़त जो उहिञाण आहे। अकुल हैरान आहे त किंजर खां कारुंजर ताईं सुर्ख परचम उभो करण वारा, हुकूमतनि ऐं आमरनि जे ॾाड़ सां वेड़ करण वारा बि हाण उमिरि जे हिन हिसे में खाना बदोशी, कड़क पती, चांहि पी कराची अदबी मेले जी साराह कनि था। जॾहिं वटि ख़ैरपुर यूनिवर्सिटी या सिंध यूनिवर्सिटी, जामशोरो या हैदराबाद में साॻियो मेलो कराइण लाइ मैदान मौजूदु आहे। ऑक्सफोर्ड प्रेस जूं त के पहाड़ूं हिन धरती में खुतल कोन्हे, पर असांजे दोस्तनि जूं पहाड़ूं पाताल ताईं खुतल आहिनि। हिकु शख़्स हूंदो हुयो तारिक अशरफ, मदद अली सिंधी साणस गॾु हूंदो हुयो पंध में। छा त जादू जॻायो हो तारिक अशरफ। शाबस हुजे पंजाब जे दानिश्वरनि खे सलाम पंजाबी सलाम। बेशक अवां उन क़ाबिल आहियो जो जीअंदा रहो। असांजे किरदार जा परतो त असांजा दानिश्वर आहिनि जे पंहिंजे वलर खां विछड़ण मेणो कोन सम्झनि। जंहिंखे न को लाभ मिले, चाहे ठली वाह वाह हुजे या हुस्न कमाल या का कुर्सी, के फैशनेबल मर्द तुड़े औरतूं जंहिंजो जेतोणीक हिकु सुफ़ो बि अदबी हवाले जो न अथनि, न ई सदनी अभ्यास जी का सनद मिले थी, पर वॾे फ़ख़्र सां उर्दू प्रेस में पाण खे सिंधी दानिश्वर जे हवाले सां सुञाणप कराए वॾे वाक़े चवनि त फ़िलाणो स्पेनी, फ़िलाणो अतालवी, फ़िलाणो अफ्रीकी लेखक संदन पसंदीदा लेखक आहे। सिंधी अदब हूं कहिड़ो सिंधी अदब? सिंधी अदब में पढ़ण लाइ छा आहे? उन्हनि मौक़े परस्त सिंधी सॾाईंदड़ सिंधड़ियुनि औरतनि ऐं मर्दनि जे काफ़िले खे केरु चवण वारो कोन्हे जो अशराफ़ ऐं बाहया तख़लीकार हिकु कुंड झलियो अहिड़नि तज़ादनि खां पासे रहण जी कंदा आहिनि। हा, अलबत्ता सलाम आहे पंजाब जे दानिश्वरनि खे, सलाम आहे लाहौरनि जी अज़मत खे, सलाम आहे असगर नदीम सैयद ऐं मुश्ताक सूफ़ी खे, सलाम आहे डान ग्रुप खे। ॾिसण वटां त लाहौर जो अदबी मेलो आहे। अदबी मेले जो प्रोग्राम अरबा 17 फेबरवरी 2016 ऐं 2020 जी डान में तफ़सीली छपियल आहे। उहो ॾिसण सां ई मालूम थिए थो त हर ॾींहुं हिकु सेशन या त पंजाबी ॿोली में आहे या सिरैकी में आहे। हमीद हारून, इमरान असलम, आईए रहमान, ख़ालिद अहमद, शुजा नवाज़, असगर नदीम सैयद, नेर दादा, शेरी रहमान, ज़िया मुहिद्दीन, शर्मिला टैगोर, महेश भट्ट, पूजा भट्ट, असलम सलीम ऐं केतिरनि ई हफ़्त पहलू शख़्सियतनि जे मुहबतनि ऐं पोरे जो निचोड़ आहे लाहौर अदबी मेलो। प्रोग्राम पढ़ंदे प्रोग्राम रथींदड़नि जे ज़हन जी ज़रख़ेज़ी जी दाद ॾियणी पवंदी। प्रोग्राम में मुल्की गैर मुल्की दानिश्वरनि, माहिरनि, माहिर तैमीरात, माहिर फ़नून लतीफ़ा, शाइर, नावल निगार ऐं लेखक शामिल आहिनि जिन उर्दू पंजाबी तोड़े सराइकी में पंहिंजो पाण मल्हायो आहे। हीउ प्रोग्राम हर तरह सां कराची में थींदड़ मुतसिब ऐं डैडी मम्मी कल्चर वारे अदबी मेले खां मथबरो रहंदो। अफ़सोस सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे त सिंधी माण्हू हंबोछूं हणंदो हर साल फेबरवरी जे महीने में
बीच लग्ज़री होटल छो थो वञे जॾहिं उते हिकु बि सिंधी किताबनि जो स्टॉल न आहे। 3 ॾींहंनि जे उन हंगामे में हिकु सेशन बि सिंधी अदब जो न आहे। न अली बाबा, न अमर जलील साहिब, न मदद अली सिंधी, न नफ़ीस नाशाद, न ग़ुलाम नबी मुग़ल। छो था वञो? छा तव्हांखे सम्झ कोन्हे त ईअं करण सां तव्हां पंहिंजी मादरी ज़ुबान खे उन्हनि ॿोलियुनि जी लिस्ट में आणियो था जंहिं मदूम थियण जे ज़िमरे में शामिल आहिनि। ॿोलियूं मरण पियूं जे उनवान सां कुझु साल अॻु मूं हिकु मज़मून लिखियो हुयो जंहिंमें इहो ॿुधाइण जी काविश कई हुअमि त ॿोलियूं छो मरंदियूं आहिनि। उन लेख में इहो पिणु अर्ज़ु कयो हुअमि त सिंधी ॿोली बि आहिस्ते आहिस्ते उन्हीअ मरंदड़ ॿोलियुनि जे ज़िमरे में ईंदी वञे। उन्हीअ जो वॾो कारण हिकु ॿी वॾी ॿोलीअ जी सरकारी सरपरस्ती ऐं सिंधी ॿोली खे पोइते धिकण जी मुनज़िम सही आहे। पर चइनि सालनि में नक्शो अञा वधीक ख़राबु थी वियो आहे। 2-टे साल अॻु आऊं पंहिंजी घरवारी सां गॾिजी हज ते वियुसि। तेसीं मुंहिंजो किताबु नील नदी किनारे छपिजी चुको हुयो। जिद्दा में कुझु माइट ऐं दोस्त हुया, तंहिं करे कुझु कापियूं साण खयमि। DG हज अबू आकिफ़ सैयद खे बि हिकु किताबु ॾिनमि। अबू आकिफ़ शीन काफ़ ऐं नून गुना वारी दुरुस्त सनद याफ़्ता इल्म दोस्त कबीले सां वास्तो रखंदड़ माण्हू आहे। शायदि उन्ही करे जज़्बाती अंदाज़ में किताब ते इंतसाब लिखी अबू आकिफ़ खे ॾिनमि। अबू आकिफ़ सैयदी लाइ प्यार मां गवाह रहिजांइ त जे सिंधी ॿोली कंहिं वक़्तु गुमशुदा मुर्दा ॿोलियुनि में शुमार थियणु लॻे त उन में असांजो हथु कोन्हे, न ई असां का कोताही कई। सिर्फ़ु असांजी ॿोली खे पोइते धिकियो वियो आहे ऐं कमज़ोर मौत जो मुसाफ़िर हूंदो आहे। पर सैयदी मूं पंहिंजे वताहर ॿोली जी बका लाइ जाखोड़ कई, गवाह रहिजां। अखरनि में को भोलो हूंदो पर मतिलबु क़रीब क़रीब इहो ई हुयो। अबू आकिफ़ पढ़ी मूड़े निहारे खिलंदे चयो, सर ही तव्हांजी जज़्बातियत आहे जंहिंजो हक़ीक़त सां को वास्तो न आहे। कीअं? पुछोमांसि। मुंहिंजे लहजे जी गंभीरता खे महसूसु कंदे अबू आकिफ़ जी मुश्क हिकदमि टहकनि में तब्दील थी वई। खिलंदे चयाईं, सर जंहिं ज़बान जा 5 करोड़ ॻाल्हाईंदड़ हुजनि सा कीअं मरी सघे थी? आउं सिर्फ़ु सिंध जे सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी ॻणप कोन थो कयां। सिंध खां ॿाहिरि भारत, हांगकांग, मलेशिया, अफ्रीका, एशिया जा मुख़्तलिफ़ मुल्क वेंदे लातीनी अमेरिका ताईं तव्हांखे हर जाइ ते सिंधी मिलंदा ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ मिलंदा। मूं साणसि इख़्तिलाफ़ कयो पर बहस मुनासिबु कोन सम्झमि। कुझु रिसर्च जे हवाले सां हक़ीक़तूं पेश कजनि थियूं। ॿोली जे माहिर माइकल ईकर्स जी चवाणी, सिर्फ़ु उहा ॿोली सलामत रही सघे थी जंहिंजे ॻाल्हाईंदड़नि जूं ईंदड़ नस्लूं 100 सालनि ताईं उहा ॿोली ॻाल्हाइनि। हिकु अंदाज़े मूजिबि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं हंधनि ते 6 खां 7,000 ॿोलियूं राइज आहिनि, जिन मां हिकु इम्कानु आहे त 90% ताईं ॿोलियूं सदी जी आख़िर ताईं ख़तमु थी वञनि। यानी त 100 सालनि खां पोइ जे कुरह अर्ज़ ते आबाद रही त दुनिया में सिर्फ़ु 600 ॿोलियूं ई पंहिंजो वजूद बरक़रार रखी सघंदियूं। ॿोलियुनि जे गुम थियण जी शरह वक़्त सां गॾु एतिरो त तेज़ थी रही आहे जो हिकु अंदाज़े मूजिबि सिर्फ़ु पाकिस्तान में ई 2030 ताईं 18 खनि उत्तर पाकिस्तानी ॿोलियूं पंहिंजो वजूद वञाए चुकियूं हूंदियूं। हे उहे ॿोलियूं आहिनि जिन जा असलोका ॻाल्हाईंदड़ वञी ॾहाकनि या चंद सवनि में बचा आहिनि ऐं पंहिंजी मातृ भाषा छॾे इलाइक़े में मौजूदु बासर ॿोली जा ॻाल्हाईंदड़ थी विया आहिनि। यूनेस्को जी दर्जाबंदी मूजिबि 2473 ॿोलियूं गुमशुदगी ॾे वञी रहियूं आहिनि ऐं इहा गुमशुदगी ईंदड़ 30 सालनि खां 40 सालनि में अची सघे थी। ॾिसणो इहो आहे त कहिड़ा अवामिल आहिनि जिन जे करे ॿोली जे वजूद खे ख़तरो आहे या अची सघे थो। वधीक ॾिसणो इहो आहे त छा सिंधी ॿोली उन ख़तरे मंझि आयल ॿोलियुनि जे ज़िमरे में अचे थी। कोशिशि कंदमि त वाज़े छेद मत पेश कयां जिन जे बुनियाद ते आऊं सिंधी ॿोली खे ख़तरे में सम्झां थो। वधीक मुझारे खां बचाइण लाइ सिर्फ़ु हिकु मुस्तनद तहक़ीक़ करे ध्यानु छिकाईंदमि। कैम्ब्रिज यूनिवर्सिटी प्रेस ख़तरे में आयल ॿोलियुनि जो कैम्ब्रिज दस्ती किताब जे नाले सां शाया कयो आहे, जो लसानिया जे माहिरनि लाइ हिकु मुस्तनद दस्तावेज़ आहे। उन्ही दस्तावेज़ मूजिबि कंहिं ॿोली जे ख़तरे में हुजण जा
4 मुख्य कारण आहिनि। नंबर 1 कुदरती आफ़तूं, बुख, बीमारी ऐं ॾुकार। वेझड़ाई में 2004 जे सुनामी में एंडमान जज़ीरनि जूं असली ॿोलियूं। नंबर 2 जंग ऐं क़तलाम। माज़ी क़रीब में नकारा गोया जे मस्कीटो ॿोली, गोटी माला जी मायान ॿोली तोड़े अमेरिका जे असल बाशिंदनि जी ॿोली जी गुमनामी जो सबबु। नंबर 3 सियासी नाहमवारी। जॾहिं हुकूमतूं कंहिं हिक ॿोली खे या क़ौमी कल्चर खे वाधारे जी आड़ में ॿियनि ज़ुबाननि ऐं कल्चरनि खे पुठिते धिकींदियूं आहिनि, मक़ामी अमरीकी, मक़ामी ऑस्ट्रेलियावी ॿोलियूं, फ्रांस जी एलेशियन ॿोली, तुर्की जी कुर्द ॿोली तोड़े सिंधी ॿोली उन ज़िमरे में अचनि थियूं। नंबर 4 सियासी समाजी मुआशी इस्तेसाल। ही सूरतहाल तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं हिकु सगारी ॿोली खे सरकारी, समाजी ऐं क़ानूनी तौरु अहिड़ो इख़्तियार ॾिनो वेंदो आहे जंहिं तहत मुआशी ऐं समाजी तौरु अॻिभराई वठण लाइ बाक़ी ॿोलियुनि जे ॻाल्हाईंदड़नि खे उन ताक़तवर ऐं सगारी ॿोली जे कल्चर में ज़िम थियणो पवे थो। असां ॾिसी आया आहियूं त 1 ऐं 2 ते ज़िक्र कयल सूरत फ़िल वक़्तु सिंध खां परे आहे। सवाइ उनजे त थर जा ॾुकारियल थरी तोड़े बदीन ऐं ठठे जी सामुंडी पटी जा वासी जे समुंड में ज़मीन पाइण जे करे बेघर थी विया आहिनि, तिन अची कराची वसायो आहे ऐं वीचारा निंड में बि हमारा नाम तो कुछ और है पर साहिब आप मुझे शकील कह लें के सब शकील कहते हैं। वीचारो डिॼंदो त मतां कंहिंखे ख़बर पवे त मां सिंधी आहियां, ईअं ई सिंधी ॿोली वेगाणी थींदी वञे। पर सिंधी ज़ुबान सां मसइलो इहो आहे जो नंबर 3 ऐं 4 ते ॾिनल आहे। विरहाङे वक़्तु नए मुल्क में सिर्फ़ु 2 ॿोलियूं हुयूं जे लिखियूं ऐं पढ़ियूं वियूं थे, हिकु बंगाली त ॿी सिंधी। मुतहदा बंगाल ऐं सिंध में स्कूल, कॉलेज तोड़े यूनिवर्सिटी ताईं ऐं वरी रेवेन्यू जो सरकारी रिकॉर्ड बि बंगाली ऐं सिंधी में हूंदो हुयो। पंजाबी ऐं सराइकी बाबा फ़रीद, मियाँ मोहम्मद बख़्श ऐं बुले शाह जे कलाम जी कशिश करे सिंधी जी अरबी रस्मुल ख़त में लिखबी हुई, पर मुल्क जूं वाॻूं संभालींदड़ क़ुवतनि बंगाली ऐं सिंधी खे छॾे उर्दू खे क़ौमी ॿोली करार ॾिनो। जेतोणीकि उर्दू नए मुल्क जे वासियुनि मां कंहिं बि गिरोह जी ज़ुबान न हुई। ईअं सरकारी सतह ते ममलकत ख़ुदादाद हिकु ॿोली खे हथे ॾिनी ऐं ॿिनि ॿोलियुनि खे पुठिते धिकियो। वेंदे 1973 जे आइन में उर्दू खे सरकारी ऐं क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई इहो लाज़िम करार ॾिनो वियो त आहिस्ते आहिस्ते तमामु सरकारी कमनि कारनि ऐं वहिंवार लाइ उर्दू ज़ुबान इस्तेमालु कबी। मथां वरी लसानी बिल 1973 अहिड़ी कार कई जो आहिस्ते आहिस्ते सिंधी मीडियम स्कूल बंदि थींदा विया। तालीम जो खातो उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे हवाले रहियो ऐं उन्हनि उर्दू ॿोली जे वाधारे ऐं उरूज लाइ हर कोशिशि कई। उहा ई तालीम जी वज़ारत जॾहिं सिंधी ॻाल्हाईंदड़ अक्सरियती पार्टी वटि आई त हुननि सिंधी अदबी बोर्ड, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, सिंध हालाजी ऐं अहिड़नि ॿियनि खातनि खे पोयां धिकियो ऐं सिंधी ॿोली जे वाधारे लाइ का कोशिशि कोन कई, पर सिंध जी तालीम खे ई तबाह कयो। माहिर लसानिया जो चवणु आहे त ॿोली तॾहिं ख़तरे में हूंदी आहे जॾहिं उन ॿोली खे वापराईंदड़ माण्हुनि जा ॿार उहा ॿोली न सिखंदा आहिनि, न ई का समाजी मुआशी बंधण तहत हू इहा ॿोली ॻाल्हाइण ते मजबूर थींदा आहिनि। जीअं मेमण की ॿोली जा सिंधी ऐं गुजराती माइल आहे, पर गुजराती मेमण जी मज़बूत मुआशी डोरी जे करे नसल दर नसल हलंदी अचे। सिंध वासियुनि खे अपील आहे त पंहिंजी ॿोली खे बचाइनि ऐं नाम निहाद दानिशुरनि खे निंदण जी कनि त कंहिंखे त लॼ अचे लोही जी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक आफ़ताब मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन